नौशरो फिरोज़ मावा के खबर ॾींदा आलम बेरोची फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ के मरकज़ी सॾ ते मुल्क में जाली इलेक्शन में जाली मैंडेट ते कामयाब थियल उम्मीदवारन खिलाफ नौशरो फिरोज़ प्रेस क्लब अॻियां PTI पारां ज़िलई सदर इरशाद सांड अली दोस्त अली कोसो फैज़ महमद मल्ला पीर शिराज अली ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहरो कयो। अॻुवाणनि चयो त 2024 जी इलेक्शन न हुई, हिकु फ्रॉड हुयो। 45 फार्म तहत खटियलनि खे हथ सां हारायो वियो आहे। जाली इलेक्शन खे असां रद्द कयूं था। जाली इलेक्शन ज़रिए ठहियल हुकूमत कुझु महीननि ताईं हली सघंदी। असांजी जिदोजहद जाली हुकूमत ख़त्म थियण ताईं जारी रहंदी। इलेक्शन कमीशन हटाओ, कमीशन हटाओ।